अञा अॻिते अंदरि हुन रेस्टोरेंट जे वञिणो हुयो। हितां जो स्टाफ बि पंहिंजी तयारी करे रहियो हुयो ऐं असां बि इंतज़ारु करे थकिजी पियासीं। पोइ जीअं ई असांखे अंदरि घुरायुनि असां ईअं अंदरि वियासीं ॼण त दावत में न पर कंहिं ख़ैरात में आयल हुजऊं। असां उते पंहिंजी जॻह ॻोल्ही ऐं वेही रहियासीं। पोइ उते असांखे अनाउंसमेंट करे ऐं ॿुधाइनि पिया त असांखे करिणो छा आहे। हिते अची ऐं असांखे ख़बर पई त असां हिते हिकु सर्वे लाइ आयल आहियूं। रेस्टोरेंट ॾाढो ख़ूबसूरत हुयो ऐं हिते पोइ असांखे हिकु टेबलेट ॾिनो वियो जंहिंमें असांखे पंहिंजो सर्वे यानी पंहिंजा जवाब रिकॉर्ड कराइणो हो। असल में ही हिकु सोर्स टेस्टिंग सर्वे हुयो जिथे असांखे मज़ेदार सोर्स ॾिनियूं पियूं वञनि, सोर्सिस यानी चटणियूं उहे असांखे ॾिनियूं पियूं वञनि ऐं उन्हनि खे असांखे खाधनि खां गॾु ट्राए करे ऐं ॿुधाइणो हुयो त कहिड़ी सोर्स यानी कहिड़ी चटणी हिननि ॿिन्ही चटणियुनि मां सही आहे। असांखे 2 चटणियूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं पोइ असांखे ॿुधाइणो हो त हिननि ॿिन्ही मां सुठी कहिड़ी आहे। पोइ असांखे इहो रिव्यू ॾियणो हो। असांजे साम्हूं अची खाधो रखियनि, सभ खां पहिरां ही डिश रखियनि। ही कुझु यानी बुटिन टाइप हुया जेकी माना फ्राइड चिकन हूंदी आहे उहे हुयूं ऐं उनखे असांखे सोर्सिस खां गॾु ट्राए करिणो हो। पोइ असां वटि ही जेके रोल आहिनि 2 नंढा उहे आया, स्टिक रोल, उहे असां ट्राए कया, ॾाढा मज़ेदार हुया। ऐं उनखां पोइ हिते